नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। पीपल्स पार्टी जो अवामी मार्च जो घोटकी पहुचंदो तैयारियूं मुकमिल। घोटकी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पीपी जे झंडनि ऐं बैनर सां सिंगारियो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। घोटकी जे मुख्य चौक ते जलसो मुनक़द कयो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म खे असेंबलियूं टोड़े चूंडूं करण जो चैलेंज करे छॾियो। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म पीपी जे अवामी मार्च मां घबराइजी वियो आहे। पेट्रोल 12 रुपया महांगो करे 10 रुपया सस्तो कयो वियो। आवाम खे बेवकूफ़ नथो बणाए सघिजे। सखर में पीपी जे अवामी मार्च खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त असां कठपुतली ऐं सिलेक्टेड खां हिसाब किताब वठूं। असां जमहूरी तरीक़े सां जदोजहद करे इनशाअल्लाह नाइल खे भॼाईंदासीं। कमू शहीद खां कराची लाइ निकितल पीटीआई जो सिंध हक़ूक़ मार्च अॼु सांगड़ पहुचंदो। शामू मुतकुरैशी ऐं वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जो चवणु आहे त पीपी अवामी मार्च करे रही आहे ऐं असां सिंध जे हक़नि जी ॻाल्हि पिया कयूं। हिननि पीपी खे पंजाब वञण खां नाहे रोकियो त पोइ हू छो घबराए रहिया आहिनि। सिंध जे नौजवाननि खे सिंध जी मालिकी करणी पवंदी। तहरीक इंसाफ़ जो अलम खणी करब टोले खे भॼाइणो पवंदो। सिंध जे अवाम खे सिहत कार्ड ॾियणु चाहियूं था पर सिंध हुकूमत खे पेट में सूरु आहे। पीपी खे सिंध में 15 सालनि जी तबाही जो हिसाबु ॾियणो पवंदो। अमेरिकी सदर जो बाइडन रूस जे सदर व्लादिमीर पुतिन खे आमिर करार ॾेई छॾियो। पुतिन खे यूक्रेन ते हमले जी क़ीमत अदा करणी पवंदी। अमेरिका यूक्रेनी अवाम सां गॾु आहे। रूस जो सदर यूरोप खे विराइण जी कोशिशि करे रहियो आहे। पुतिन हिन वक़्तु दुनिया में अकेलो आहे। अमेरिकी सदर जो बाइडन जो पहिरियों स्टेट ऑफ द यूनियन खे ख़िताब चवे थो यूक्रेन ते हमलो सोचे सम्झी साज़िशी मनसूबो आहे। आमिर जॾहिं बि सबक़ु न आहे सघंदो त उहो अफ़रा तफ़री पकड़ींदो आहे। पुतिन सिफ़ारती कोशिशुनि खे रद्द कयो आहे। कराची जी एहतिसाब अदालत में अॻूणे MDPSO जे गैर क़ानूनी मुक़ररी जो रेफरेंस अॻूणो वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी ऐं ॿिया जवाबदार अदालत में पहुची विया। पाकिस्तान में कोरोना वायरस के 22 मरीज़ फ़ौत। 24 कलाकनि दौरान 765 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 15,10,986 थी वियो। NCOC मूजिबि कोरोना वायरस जी हकारी शरह 2.23% रही। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति। कणिक जे फसल खे कापारी धक। जेकाबाद घोटकी लाड़काणो कंबर शहदाद कोट शिकारपुर दादू खैरपुर गंबट सेठारजा हिंगोरजा हलाणी ठरी मीरवा टंडो मीरली ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। मेड़ पुलिस जो शिकारपुर में मुबैना मुक़ाबिलो। वापारी जे क़त्ल में मुलविस जवाबदार मारिजी वियो। मुक़ाबिले दौरान SHO मेड़ ज़ाहिद खोसो बि ज़ख़्मी। 2 महीना अॻु वापारी ग़ुलाम अब्बास चांडियो खे क़त्ल कयो वियो हो। ऐं दादू में पुलिस पारां मुबैना मुक़ाबिले बाद 2 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। जवाबदारनि जी सुञाणप बशीर उर्फ़ बशू चांडियो ऐं रजू मला तौर थी।